आऊं पंहिंजनि ग़लतियुनि जो इतराफ़ कयां थो। मूंखे तूं पंहिंजनि ग़लतियुनि जेका बि सज़ा ॾींदे न उहा भोगण लाइ तयारु आहियां। अचर पुटु, असां तो वटि ॻाल्हियूं करण न आहियूं आया, न वरी कयल ग़लतियुनि खे दोहिराइण चाहियूं था। असां तो दर हली आया आहियूं पुटु, हाणे माफ़ करी या सज़ा ॾी, असां हर हाल में हाज़िर आहियूं बाबा। आतड़ चवनम कत ताने हाथ तंद न निकिरे, रोई रोई मूं रत चरखो चक कयो। काश कमदार इहो आतण कतण उन वक़्तु सिखी हां जॾहिं मूं वटि समूरियूं तंदूं मौजूदु हुयूं। हींअर त का तंद ई न रही कंहिं तंद सां। हाणे ख़ाली चरखो चोरे छा कंदे? यार बाबा चर टुटल तंदूं वरी जोड़ण चाहियां थो, पर जिन तंदुनि जो तो वजूद ई ख़तम करे छॾियो कमदार, उहे वरी तंदूं किथों आणींदे? रहियल वजूदनि खे मसमार खेल खां त बचाए वठंदासूं न। समूरा वजूद दुश्मनी जी बाह में सड़ी खाक थी चुका आहिनि। उन्हनि खे छूहण जी कोशिश कंदे त भुरी अची पट पवंदा। उन्हनि वजूदनि खे भुरण खां बचाइण लाइ त असां हिते आया आहियूं। हा चर अञा बि वक़्तु आहे, जे तूं चाहीं त असां हिकु दफ़ो वरी हिकु थी सघूं था। अचर खान जैसे ॾोही आहियूं त असांखे सज़ा ॾे, जे असांजूं ग़लतियूं आहिनि त असांखे माफ़ करे छॾ। उच अचर खान असां सां गॾिजी हल। हाणे इहो फ़ैसिलो तुंहिंजे मथां आहे अचर, ॿिन्ही ॻाल्हियुनि में चूंड आई। जेको फ़ैसिलो तूं कंदे न उहो असांखे मंज़ूर हूंदो। उन खां अॻु जो असां कंहिं फ़ैसिले ताईं पहुचूं, कुझु ॻाल्हियूं वाज़िह थियण घुरिजनि। पुछ अचर खान, पुछ कहिड़ियूं ॻाल्हियूं पुछण थो चाहीं? जे असांजी ज़बान मथां तोखे एतबार हुजे त खणी ॻाल्हि कर, जे न त क़ुर शरीफ़ खणी अचे विच ते रख। अॼु असांजी ज़बान मां कूड़ न निकिरंदो। रेस मिठल खान जो कातिल केरु आहे? इन हक़ीक़त जी ख़बर पवण खां पोइ त अचर खान असीं तो वटि आया। अबा पहिरियां त असां तो मथां शक कयो वेठा हुआसीं, पर पोइ ख़बर पई त उनखे मुजीब मारियो आहे। इहा तव्हांखे कीअं ख़बर पई? सादिक हुनजे अखियुनि ॾिठो शायदि हो, ऐं मरण खां अॻु में हू मूंखे सभु कुझु ॿुधायो। पर कमदार सादिक खे त खानूअ क़तल कयो हो, तूं उते कीअं पहुते? सादिक खे बि मुजीब क़तल कयो ऐं मूसा खान पंहिंजे चाल में कामयाबु वियो। कहिड़ी चाल? तव्हांखे खानूअ खे वेराइण जी। मुंहिंजे भाउ नबन खे कंहिं क़तल कयो आहे? इहा का बि असांखे ख़बर कान्हे का। थी सघे थो हादसो हुजे या उनखे मुजीब क़तल कयो हुजे। बाक़ी एतिरी मूंखे ख़बर आहे, जंहिं ॾींहुं नबन खान जे मथां फेरिंग हुई उन ई राति जब्बार ऐं मजू ॿाहिरां आया पे। अबा उन्हनि खां पुछा करे चुको आहियां, उहे पंहिंजो दामन साफ़ था ॿुधाइनि। मूं ॿिया सभु खून माफ़ कया, पर अदा नबन जो खून बख़्श कोन कंदुसि। जेकॾहिं अदा नबन जो कातिल मुंहिंजो सॻो पीउ बि निकितो त मां इन खां बि भला कंदुसि। उन्हीअ करे ठाह थियण खां पहिरियां मूंखे अदा नबन जे खून जो जब्बार ऐं मजूअ खां एतबार वठी ॾियो। पुट हू त मूंखे बि एतबार ॾियण लाइ तयारु हुया, पर मूं मुनासिब न सम्झो। जेकॾहिं जब्बार ऐं मजूअ जा पलव अदा नबन जे रत मां साफ़ आहिनि त मां उन्हनि सां ठाह करण लाइ तयारु आहियां। सिर्फ़ तव्हां जे करे, पंहिंजे ॻोठ वारनि जे करे ऐं मूसा खे ॻोठ मां तड़े कढण जे करे। नबन जे खून जे मुतलक़ भाऊ पर जब्बार वारनि सां ॻाल्हाए चुको आहे, पर पोइ वरी बि आउं हुननि सां अञा ॻाल्हाईंदुसि। आउं नथो चाहियां त बार बार वरी अहिड़ियूं ग़लतियूं थियनि। कमदार जब्बार वारनि खां इहो एतबार वठी छॾ, वरी सुभाणे ईअं न थिए जो तोखे ई कंडा कढणा पवनि। अलाह न कंदो आचर, अलाह न कंदो। दुश्मनी वर घणो कुझु चढ़ी चुका आहियूं यार, हाणे विञाइण नथा चाहियो। पुट हाणे कॾहिं था अचो असां वटि त तव्हांखे ई जब्बार वारनि खे भाकुर पाराए छॾियो। चओ त जब्बार वारनि खे वठी असीं हिते अचण लाइ तयारु आहियूं।
कमदार हाणे तव्हां बेफ़िक्र थी वञी घर में वेही रहो, मां कंहिं बरात अची निकिरंदुसि। बस आचर खान तुझो असांखे सिधो साइंसदान रहंदो यार, अचण में देरि न कजा। अचर पुट तूं ते अच त असां मूंसां ठाणे खे ॿुधायूं असां लावास न असांजो वारस अची चुको आहे।